सिंध मौजूद दोस्तों ही वीडियो ख़ास तौर ते उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे जेके पंहिंजे ॿारनि ते नज़र रखणु चाहिनि था। हू कंहिंसां राब्ते में आहिनि ऐं कंहिंसां ॻाल्हाइनि था, कहिड़े टाइम ते ॻाल्हाइनि था, कहिड़े नंबर ते कहिड़े टाइम ते जेको आहे त कॉल या मैसेज वियल आहे। सो पूरे हिकु हफ़्ते जी डेटा जेका आहे त तव्हांखे मिली वेंदी। तरीक़ो तमामु आसान आहे। तव्हांखे स्क्रीन जी तरफ़ वठी था हलूं ऐं तव्हांखे ॿुधायूं था त तव्हां पंहिंजे ॿार जी डेटा जेका आहे त उहा कीअं था कढे सघो। सो हलूं था स्क्रीन जी तरफ़ ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके जेज़ नेटवर्क वारा आहिनि ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जे लाइ वीडियो आहे त जेज़ जे नंबर जी जेका डेटा आहे त उहा कीअं निकिरंदी। सो हलूं था स्क्रीन जी तरफ़ ऐं तव्हांखे ॿुधायूं था त कीअं तव्हां डेटा कढी सघो था। सो साईं, मुंहिंजा सभ खां पहिरियां तव्हांखे जेज़ जे ऑफिशियल नंबर ते मैसेज करिणो पवंदो, पर शर्त इहो आहे त जंहिं नंबर जी डिटेल कढो था उन ते व्हाट्सअप ठहियलु हुजे, उन तां मैसेज करिणो आहे तव्हांखे। पोइ हाई मैसेज लिखो, कुझु बि लिखो, उन खां पोइ तव्हांखे टर्म्स एंड पॉलिसी पुछंदो, उन ते येस कयोसि। पोइ तव्हांखां ज़बान जो पुछंदो, लैंग्वेज जेका तव्हां सिलेक्ट कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। उन खां पोइ हीअ तव्हां वटि ऑप्शन अची वेंदो अकाउंट डिटेल, बैलेंस रिचार्ज ऐं बंडल एक्टिवेशन। सो तव्हांखे अकाउंट डिटेल खपे थी त अकाउंट डिटेल ते क्लिक कंदो, उन खां पोइ हीअ तव्हां वटि ऑप्शन ईंदा। उन्हनि मां तव्हांखे जेको आहे त कॉल ऐं रिचार्ज हिस्ट्री ते जेको आहे त क्लिक करिणो पवंदो, छो जो तव्हांखे हिस्ट्री ॾिसणी आहे। उनखे जीअं ई तव्हां सेंड कंदो त तव्हां वटि इहा डिटेल अची वेंदी, त उनखे पोइ तव्हां डाउनलोड कंदो। डाउनलोड करे जेको आहे तव्हां ॾिसी सघो था त हुन कहिड़े नंबरनि ते कहिड़े टाइम ते ॻाल्हायो आहे ऐं केतिरी देरि ताईं केतिरा मैसेज विया आहिनि, केतिरियूं कॉल्स वियूं आहिनि। सो साईं, इहो हुयो तरीक़ो। सो साईं, मुंहिंजा उमेद त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो खे शेयर बि कजो, लाइक बि कजो ऐं असां सां ईअं ई जुड़ियल रहो।